छा तव्हां खे आहे कहिड़ी शानदार घर जी ॻोल्हा जेको तव्हांजे ख्वाबनि खे हक़ीक़त में बदिले त पोइ तव्हांजे लाइ हिकु ख़ुशख़बरी आहे। अब्दुल्ला स्पोर्ट्स टावर हैदराबाद जी जदीद ऐं एलिट कम्युनिटी मां हिकु आहे जिते केतिरा ई खानदान लग्जरी लाइफ गुज़ारे रहिया आहिनि। डीलक्स टावर हैदराबाद बाईपास जहिड़ी मेन लोकेशन ते मौजूदु ही प्रोजेक्ट रिहाइशमंद ऐं इन्वेस्टमेंट जे ख्वाहिशमंद माण्हुनि जे लाइ बहितरीन चूंड आहे। तामीराती मयार या फराहम कयल सहूलियतूं अब्दुल्ला बिल्डर्स जो नालो कंहिं तारुफ जो मोहताज न आहे। डीलक्स टावर में कुशादा ऐं ख़ूबसूरत डिज़ाइन वारा अपार्टमेंट, दिलकश नज़ारा ऐं जदीद सहूलियतुनि सां भरपूर आरामदा माहौल हिते मौजूद आहिनि। वसी एक्सीलेंस क्लब हाउस, जॉगिंग ट्रैक, मर्दनि ऐं औरतुनि लाइ अलॻि अलॻि फिटनेस जिम, तकरीबन लाइ सजायल कम्युनिटी हॉल, ॿारनि जी तालीम लाइ हाई स्टैंडर्ड कमांडर स्कूल, मेडिकल सहूलियतुनि लाइ सिहत हॉस्पिटल, कीमती किताबनि सां भरपूर लाइब्रेरी ऐं तव्हांजी सहूलियतुनि लाइ 3 मंज़िलनि ते मुश्तमिल पार्किंग प्लाज़ा। जे ॻाल्हि कई वञे हिते जी सिक्योरिटी ऐं इंतज़ामनि जी त हिते आहे मौजूद फुल प्रूफ सिक्योरिटी, CCTV निगरानी, लोड शेडिंग का पाक माहौल ऐं सफ़ाई जे बहितरीन इंतज़ामनि सां गॾु ही प्रोजेक्ट हिकु प्रोफेशनल मैनेजमेंट कंपनी जी निगरानी में आहे। यादि रखो, अपार्टमेंट महदूद आहिनि। अॼु ई कॉल कयो, विज़िट कयो ऐं पंहिंजो अपार्टमेंट बुक करायो। डीलक्स टावर, जिते ख्वाब हक़ीक़त बणजनि।